आऊं डॉक्टर मीर आलम मरी वॉइस ऑफ सिंध फोरम जे प्लेटफॉर्म तां सभिनी दोस्तनि सां मुखातिब आहियां। गुज़िरियल महीने सोशल मीडिया जे ज़रिए क़ौमी अवामी तहरीक ऐं अवामी तहरीक जे सीनियर दोस्तनि हिक ॿिए जे ख़िलाफ़ तनक़ीदूं घटि ऐं इल्ज़ाम तराशियुनि जा सिलसिला सोशल मीडिया ते कया। कुझु ॾींहं अॻु में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह कादिर बख़्श मक्सी साहब साईं जीएमस जे लाइ चयो त नाकाम सियासतदान हो। 4-5 ॾींहं अॻु में साना जो अमेरिका में जेको कन्वेंशन थियो उन में जीएसएन महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडिया साहब कादिर बख़्श मक्सी साहब जे लाइ जेके लफ़्ज़ ॻाल्हाया, आउं उहे ॻाल्हाइण लफ़्ज़ वर्जाइण मुनासिब कोन थो सम्झां। ऐं हाणे 2 ॾींहं 3 ॾींहं थिया आहिनि ख़ुदि साख्ता जलावतन जीएसएन मुतहदा महाज़ जे चेयरमैन शफ़ी मोहन बुरफत साहब बशीर ख़ान कुरैशी जे बारे में को 20-25 साल पुराणियूं कंहिं मुलाक़ात बहस जा हवाला ॾेई कुझु ॻाल्हियूं कयूं आहिनि। दोस्तो, आउं फैज़ जो ही शेर पढ़ंदुसि। निसार में तेरी गलियों पे आए वतन के जहां चली है रस्म के कोई न सर उठा के चले। त छा ही सिंध जी सियासत में 1960 वारो ॾहाको वरी अचणु शुरू थी वियो आहे, जंहिंमें हिकिड़ो सिलसिलो हलियो हो ॾे जवाब ऐं वठ जवाब जो सिलसिलो। पर दोस्तो साथियो, ही 1960 जो ॾहाको न आहे, ही जदीद दौर जो ॾहाको आहे। ही डिजिटल एज कंप्यूटर एज जो ॾहाको हले पियो ऐं दुनिया तमामु घणी अॻिते वधी वई आहे। हिन दौर मंझि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं सोशल मीडिया ते करण सां सिंध जे सॼणनि खे ख़ुशी त कान थींदी, अफ़सोस ज़रूरु थींदो, पर सिंध जे दुश्मननि खे ख़ुशी ज़रूरु थींदी। आउं अर्ज़ु करियां थो त तनक़ीद करणु हर माण्हू जो जमहूरी हक़ आहे, पर तज़लील करणु, कंहिंजी बेइज़ती करणु कंहिंजो बि जमहूरी हक़ न आहे। इख़्तिलाफ़ राय रखणु जमहूरी हक़ आहे, पर वतन सां, क़ौम सां, पार्टीअ सां गद्दारी करणु कंहिंजो बि जमहूरी हक़ न आहे। तनक़ीद करणु जमहूरी हक़ आहे, इल्ज़ाम तराशी करणु कंहिंजो बि जमहूरी हक़ न आहे। जेको इल्ज़ाम हणे थो उनखे इल्ज़ाम साबित करणो पवंदो आहे, ऐं जे साबित न करे सघे त उनखे पंहिंजो इल्ज़ाम वापसि वठणो पवंदो आहे ऐं माफ़ी वठणी पवंदी आहे। पर ही सिंध में जेको सिलसिलो शुरू थी पियो आहे, ख़ासि तौर ते त तव्हां उन्हनि माण्हुनि जे बारे में थोरो सच ऐं घणियूं ग़लति ॻाल्हियूं उथारियो, पैदा करियो, बहस नवां पैदा करियो, जेके माण्हू हिन दुनिया में हाणे ज़िंदह ई न आहे। ही इंतिहाई ॾुखो ईंदड़ हक़ीक़त आहे। थी सघे जेकॾहिं तव्हां सचार आहियो, जेकॾहिं तव्हां बाहिम्मत आहियो, बाउसूल आहियो, त पंहिंजे हम असर ज़िंदह मौजूद किरदारनि जे बारे में भले ॻाल्हायो। तव्हांजो जमहूरी हक़ आहे, तनक़ीद करियो, छो त हू जवाबु ॾेई सघनि था, हू तरदीद या वज़ाहत करे सघनि था। पर जेके माण्हू हिन दुनिया में ई न आहिनि रहिया, उन्हनि जे बारे में इहे ॻाल्हियूं उथारणु, थोरो सच ऐं घणियूं ग़लति ॻाल्हियूं उथारणु, जिन जी हू न तरदीद करे सघनि, न वज़ाहत करे सघनि, ही अख़लाक़ी तौर ते मुनासिब अमल कोन्हे। त ही जेको कुझु थियो आहे, जेको कुझु थिए पियो, हीउ अफ़सोसनाक अमल आहे। करे सघो त सुठो कमु करियो, जेतिरो करे सघो ओतिरो कमु करियो। भला जेकॾहिं सुठो कमु नथो करे सघिजे, बहितर कमु नथो करे सघिजे, शयुनि खे जे ठाहे नथो सघिजे, त फिटाइण जी ज़रूरत न आहे। सिंध अॻु ई टोलड़ियूं, टुकड़ा टुकड़ा, इख़्तिलाफ़ दर इख़्तिलाफ़, पार्टी दर पार्टी, दबली में दबली, एॾी बद एतमादी जो माहौल सिंध जे अंदरि पैदा थियल आहे जो को बि माण्हू हिक ॿिए सां वेहण ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। अहिड़े माहौल में जेकॾहिं हिन क़िस्म जूं ॻाल्हियूं के ज़िमेदार माण्हू करणु शुरू कंदा त यकीन ॼाणो सिंध दोस्त सियासत त कमज़ोर त ख़तमु थींदी ई थींदी, पर सिंध दुश्मननि खे ई फतह हासिल थींदी। त आख़िर असीं छा था चाहियूं, तव्हीं छा था चाहियो? त आउं सभिनीनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करियो, अदब इख़लाक़ सां ॻाल्हायो, ॿियनि जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करियो जेके तव्हां चाहियो था त ॿिया बि तव्हां जे लाइ मान भराए ओड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कनि, ऐं इल्ज़ाम तराशियुनि खां पासो करियो। इख़्तिलाफ़ रखणु जमहूरी हक़ आहे, तनक़ीद करणु जमहूरी हक़ आहे, इल्ज़ाम तराशियूं करणु जमहूरी हक़ न आहे, प्रोपेगेंडा करणु जमहूरी हक़ न आहे। साम्राजी ऐं साम्राजी आलाइकार जेके हूंदा आहिनि,
ही उन्हनि जा तरीक़ा आहिनि जेके वतन दोस्त सॾाइनि था, धरतीअ जा धणी जेके सॾाइनि था, या अहिड़ी दावा कनि था जेके इस्लाह या इनकलाब जी ॻाल्हि कनि था, घटि में घटि उन्हनि जे लाइ इहो कल्चर उन्हनि खे सूंहे कोन थो। महिरबानी करियो, ऐं सभिनीनि दोस्तनि खे अपील कंदुसि त एहतियात करियो। महिरबानी।